औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहर्रम हराम जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। क़याम इमाम सल्लल्लाहु जे मक़ासिद में 8 नंबर दर्स सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता 7 नशस्तनि में असां क़याम इमाम सल्लल्लाहु जा सियासी ऐं समाजी मक़ासिद बयानु कयासीं। अॼु असां क़याम इमाम सल्लल्लाहु जा दीनी मक़ासिद शुरू कंदासीं। अगरचे सियासी ऐं समाजी मक़ासिद ॿई दीनी मक़ासिद में अचनि था, लेकिन असां इहा जेका तक़सीम आहे अवाम जी फ़हम ऐं सम्झ मुताबिक़ ऐं अवाम जे जेके उमूमी हलंदड़ राय जे इस्तिलाहनि जे मुताबिक़ इहा तक़सीम कई आहे। सियासी जीअं त यज़ीद जो फासिक़ फाजिर हो, जॾहिं हू इस्लाम खां मुकमल तौर ते बरात करे चुको हो, उनजा अशार आहिनि लाइबत बनु हाशिम बिल मुल्क फला ख़बरुन जा वला वहयुन नज़ल। हुन इहो ऐलान कयो हो त कोई दीन कोन्हे जेका इहो रसालत या नबूअत या इमामत जेका शइ आहे इहो बनु हाशिम जो हुकूमत जे लाइ खेल हो, जॾहिं त काई ख़बर ऐं वही नाज़िल कोन्हे थी। जॾहिं अहिड़े क़िस्म जा हुन अशार चई पंहिंजे कुफ़ुर जो इक़रार कयो या पंहिंजे पाण खे काफ़िर साबित कई, त उन ई सूरत में उन खे इहो हक़ न हो जो हू ख़लीफ़तुल मुस्लिमीन थिए ऐं माण्हू उनखे अमीर अल मोमिनीन चवनि। ऐं उन सां गॾोगॾु हुन काफ़ी अहिड़ा फ़ेल अंजाम ॾिना जिन्हनि फ़ेलनि सां न सिर्फ़ु मुस्लमाननि जो बल्कि इंसानियत जो सर झुकी वियो। ऐं उनजे अफ़ाल में हिकिड़ो फ़ेल, जॾहिं हुन इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल कयो ऐं मुख़दरात इस्मत खे हुन क़ैद कयो, त उन वक़्तु वॾे फ़ख्र सां पियो चए त काश अॼु बदर जा मक़तूल हुजनि हा, मुंहिंजा अबा ॾाॾा हुजनि हा, ॾिसनि हा मुंहिंजी कामयाबी खे ख़ुशि थियनि हा। यानी हू बदर जे कुफ़ार जेके मारिया विया, उन्हनि कुफ़ार जी ख़ुशी ख़ातिर, काफ़िरनि जी ख़ुशी ख़ातिर हू सभु कुझु इहो करे पियो ऐं क़त्ल इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हू जेको आहे पंहिंजे वॾनि जो पलांद पियो सम्झे। कोई दीन कोई मज़हब न हो ऐं उन ई जे मुक़ाबले में जेको इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़याम हो ऐं इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पंहिंजी शहादत ॾिनी पंहिंजे अंसार असाब जी, उन ई शहादत जी बरकत सां उन जी इहा ज़ालिम हुकूमत कुझु ई अरसे में ख़तमु थी वई, जंहिंजूं बुनियादियूं काफ़ी सालनि खां ईअं सम्झो त 50 सालनि खां मज़बूत कयूं हुयूं। हर हुक्मरान उन जे लाइ रस्ता हमार कया, उन ई बावजूदि क़याम इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां उहा हुकूमत सिर्फ़ु 3 सालनि में इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़याम खां पोइ ख़तमु थी वई ऐं हीउ वासिल जनम थियो। एतिरी हुकूमत उन जी बदनाम थी जो ख़ुदि उनजो पुटु संदसि जॻह ते वेहण जे लाइ तयारु न हो। इंशाअल्लाह असां क़याम इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीनी मक़ासिद अॻिते बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।